जिते शराबखाना जाम हूंदा उते फातिमा फरड़ो जड़ा गुल कीअं न मुरझाईंदा। सिंध में शराब जो आम कारोबार नासूर बणिजी तबाही जो कारण बणिजी वियो आहे। शुरुआत कंदासीं सिंध जे ज़िले घोटकी मां, जिते 16 लख आबादी रखंदड़ ज़िले में 5 शराब जा गुत्ता क़ाइम कया विया आहिनि। एक सर्वे मुताबिक़ हर शराब जे गुत्ते तां 5 लखनि खां वधीक शराब रोज़ानो जे बुनियाद ते विकिरो थिए थी, याने 5 गुत्तनि तां 25 लखनि खां वधीक शराब जो विकिरो थिए थो। अगर शराब जे विकिरे खे वापे में तक़सीम कयूं त रोज़ानो जे बुनियाद ते हज़ारे माण्हू शराब जहिड़े कुधे अमल में मुलविस नज़र अचनि था। शराब जे इन गुत्तनि जो लाइसेंस रियासत हिंदू बिरादरी जे नाले ते ॾिए थी, लेकिन सनातन धर्म जे कंहिं बि किताब में शराब वापराइण जी इजाज़त नाहे त पोइ ही अमल छो? शराब जे आम वापे विकिरे सबबि समाज इंतहाई ग़लति राह रवी ते हलणु शुरू थी वियो आहे। होटलुनि ते सरेआम शराब वापराइण बिना रोक टोक जे जारी आहे। हर वाक़े पुठियां ही लाइन त शराब जे नशे में धत बणिजी ही वाक़ियो पेश आयो, जंहिंमां साबित थिए थो त शराब अहम मुहरकी आहे जंहिंसां अलमनाक वाक़िया जनम वठी रहिया आहिनि। ज़िले घोटकी जे शहर ओबावड़ो में ताज़ो नओं शराब जो गुत्तो खोलियो वियो आहे, पर ही इजाज़त कंहिं ॾिनी को जवाब नथो मिले। शराब जे आम वाहपे विकिरे ते पाण खे समाज सुधारक सॾाईंदड़, रोशन मुस्तक़बिल जूं ॻाल्हियूं कंदड़ सभु रोशन ख़याल ख़ामोश आहिनि। पर जेको मज़हबी माण्हू एहतजाज करे त खेसि मुल्ला जो लक़ब ॾेई ॻाल्हि खे टारियो पियो वञे, पर शराब जे नासूर ख़िलाफ़ केर बि ॻाल्हाइण लाइ तयार ई नाहे, जंहिंजो नतीजो इहो निकिरी रहियो आहे त नौजवान नस्ल तबाही तरफ़ वञी रहियो आहे। पुलिस इन्हनि शराब जे गुत्तनि, शराबखाननि खे रोकण बदिरां पीअण वारनि मां पंहिंजे अंदर जी बाहि कढंदे नज़र ईंदी आहे, जॾहिं त हिन नासूर मां पुलिस बि भरपूर फ़ाइदो हासिल करे रही आहे। जेकॾहिं शराब जे आम वाहपे खे न रोकियो वियो त समाज घुमंदो फिरंदो नज़र ईंदो, पर होश में न हूंदो।